राहकू ज़िंदगी, सेहत, तालीम, अमन अमान, इंफ्रास्ट्रक्चर ऐं माहौलियाती सहूलतनि जी बुनियाद ते इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट साल 2026 लाइ दुनिया जी रिहाइश लाइक़ बहितरीन शहरनि जी नई फ़हरिस्त जारी करे छॾी आहे। शहरनि ते बदल हिन 173वें आलमी दर्जाबंदी में डेनमार्क जो गादी वारो शहर कोपेनहेगन पहिरें नंबर ते रहियो, जंहिं इस्तेहकाम, तालीम ऐं इंफ्रास्ट्रक्चर में बहितरीन कारकर्दगी ॾेखारी। ऑस्ट्रेलिया जो वियाना ॿिए नंबर ते रहियो, जॾहिं त ऑस्ट्रेलिया जा शहर मेलबर्न ऐं सिडनी गॾियल तौरु 3 नंबर ते अची विया। स्विट्ज़रलैंड जा शहर ज़्यूरिख ऐं जिनेवा 5 ऐं 6 नंबर ते रहिया, जॾहिं त एशिया में जापान जो शहर ओसाका 7 ऐं जापान जो गादी वारो हंधु टोक्यो 10 नंबर ते शामिल थियो। ऑस्ट्रेलिया जो शहर एडिलेड 8 ऐं कैनेडा जो वैंकूवर 9 नंबर ते रहियो। फ़हरिस्त में पाकिस्तान में रुगो कराची शहर शामिल आहे, जेको 173 शहरनि मां 170वें नंबर ते आहे। गुज़िरियल साल बि कराची जी साॻी पोज़ीशन हुई। कराची खां बि हेठि बांग्लादेश जो गादी वारो शहर ढाका, लिबिया जो त्राबलिस 172वें, शाम जो दमश्क आख़िरी यानी 173वें नंबर ते रहिया। रिपोर्ट मूजिब ईरान, अमरीका ऐं इसराइल विच में तकरार सबबि विच ओभर जे केतिरनि ई शहरनि जी दर्जाबंदी मुतासिर थी आहे। ईरान जो गादी वारो शहर तेहरान 164वें नंबर ते रहियो। सल्तनत ओमान जे गादी वारे शहर मस्कत जी दर्जाबंदी में सभ खां वॾी घटिताई आई, जेको 14 दर्जा हेठि लहंदे 123 नंबर ते पहुतो, जॾहिं त कुवैत सिटी बि 12 दर्जा हेठि अची 105 नंबर ते पहुची वियो। वाज़े रहे त ऑस्ट्रिया जो शहर वियाना साल 2022 खां 2024 ताईं लगातार 3 सालनि लाइ दुनिया जो रिहाइश जे लिहाज़ खां बहितरीन शहर क़रार ॾिनो वेंदो रहियो।